सिंधी अदब जी बहितरीन लेखका भेण इरशाद सूमरो, जंहिंजो किताबु आहे त सिंध समूरी घायल छो। उन में कफ़न महांगो जे उनवान सां हिकु दर्द कथा जेका अव्हां जी नज़र कफ़न महांगो मौत सस्तो आ, हीअ नगरी मुंहिंजो सिंध वतन आ। कफ़न महांगो मौत सस्तो आ, हीअ नगरी मुंहिंजो सिंध वतन आ। जिते मायर अभम बचड़नि जो लाश बाहुनि में भरे हलनि थियूं, शहर जी बाज़ारियुनि में रुलनि थियूं, सदाऊं लॻाईंदियूं रहनि थियूं। आहे को बचड़े जो कफ़न अता करे ख़ल्क़े ख़ुदा, हसरत मां तकींदी रही जीजल अमड़, हसरत मां मदद दिलाए वाझाईंदी रही। कंहिं न वरनाई हुन जी सदा, अखियुनि जा ॻोढ़ा ख़ुश्क थी विया। अमड़ जूं अखियूं पथराइजी वयूं। बेहस क़ौम जे सलूक ते अखियुनि में आब आणे चयो, आणियूं ई चाढ़ियूं पेनाऊ फ़क़ीर आहियां। आणियूं ई चाढ़ियूं पेनाऊ फ़क़ीर आहियां, पिनी था पेट पालियूं। हफ़्ते जो ही आहे बचड़ो, अञा मूं नालो ई नाहे रखियो। मूंखां कावड़ जी आहे वियो, मूं हुनखे कुझु ॾेई नाहे सघियो। न को नाव, न को कफ़न, न को दफ़न। कहिड़े मुंहं सां क़यामत में चवंदसि हुनखे पंहिंजो बचड़ो। हूअ आलिन ऐं पथरायल अखियुनि सां रोड ते फिरंदी रही। गचिस में गुज़रण खां पोइ अलाए जे किथां हिकु शख़्स आयो, हथ में पैसा ॾेई गाइब थी वियो। शायदि हू हिन धरतीअ जो को इंसान न हो। गुॾी हथ में पैसा ॾिसी झोल में झुलियल बेजान बचड़े खे ॾिठो। अखियुनि मां बेवसीअ जा ॿ ॻोढ़ा किरी पिया। हिकु माउ जी दर्द कथा।